नादरीन असां हिन वक्त मौजूद आहियूं ज़ैनब ज़ंगेजो सां गॾु। ज़ैनब ज़ंगेजो जंहिंजो भाउ पुलिस जे हथऊं फुल फ्राई थी वियो ऐं कराचीअ खां ईंदे हिकिड़ी बस मां पंहिंजो हिन भाउ ऐं भेण खे जुदा करे ऐं उन खां पोइ हुनजो लाश मिलियो। ज़ैनब ज़ंगेजो सिंध में हिकिड़ो ईअं सम्झो माई जिंदो खां पोइ हिकिड़ो अहिड़ो अॾोल ऐं बहादुर किरदारु थी उभरी आहे जंहिं पंहिंजे भाउ जे लाइ, छो त भेनरूं हमेशह भाइरनि जे मथां सिर ॾींदियूं आहिनि, ऐं हिन उन जे केस खे कहिड़े तरीक़े सां खयूं, कहिड़े तरीक़े सां पूरी दुनिया जे दिलि खे इन ॻाल्हि टच कयो आहे। ऐं पुलिस जेका आहे चवंदा आहिनि त उहा हमेशह ॾाढे जे पासे हूंदी आहे ऐं ग़रीब सां, छो त ग़रीब वटि पैसो कोन्हे, इन जे करे ग़रीब हमेशह इन चकीअ में पीसबा रहंदा आहिनि। हे वक़्तु जॾहिं कंहिं नौजवान खे, हिकिड़े तव्हांखे ख़बर आहे त हीउ नौजवान पंहिंजे भेनरुनि जो अकेलो भाउ हुयो ऐं पीउ माउ जो अकेलो कमाईंदड़ हुयो। हिकिड़े पुट खे ॼणणु, उनखे पालणु, उनखे नौजवान बनाइणु ऐं हिकिड़ो गुलाब जेको टिड़ियो हुजे ऐं उनखे अहिड़े तरीक़े सां मरोड़े छॾणु, ऐं इहो जेको पोइ अहिड़े अमल सां असांजा जेके ही इदारा आहिनि, इन्हनि जे विच में, अवाम जे विच में मुहबतूं वधण जे बजाए नफ़रतूं जनम वठंदियूं आहिनि। त असां सां मौजूदु आहे ज़ैनब ज़ंगेजो, उन सां ॻाल्हायूं था। पुलिस जो इहो चवणु आहे त भई हीउ वॾो ॾोहारी हुयो, हिननि जो CCTV में आया आहिनि, हिन जो हीअं आयो आहे, हिन जो हीअं आयो आहे, ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं FIRूं 11, 12, 13 कढी पधरियूं कयूं अथऊं। हाणे तव्हां इन ते छा चवंदो, त छा उन्हनि जी ॻाल्हि में का सचाई आहे, या हो कूड़ था हणनि, या माना मेन हाईवे ते असांजा ॻोठ आहिनि, घर आहिनि, जंहिं ॻोठ खे मेन दरवाज़ो बि न आहे जेको दरवाज़ो हुजे ऐं खटकाए करे को अंदरि अचे। 6 महीननि खां जेके ॾेखारिनि था SP साहब या सखर पुलिस त डिफरेंट केसिस डिफरेंट प्लेसिस जा रज़ा ते आहिनि, त उहे सभु कूड़ा आहिनि। को केस रज़ा ते न हुयो। रज़ा आम शहरी हुओ ऐं आम शहरी वांगुरु घुमंदो फिरंदो हर जाइ ते हूंदो ऐं 6 महीननि खां बल्कि असांजी रहाइशी हितां जी आहे, स्टार्ट खां वठी असां हितां जा आहियूं। इज़िली उहो रहंदो, घुमंदो फिरंदो, शहर हुजनि, ॻोठ हुजनि, कॾहिं बि बल्कि कंहिं चौकी ते बि रज़ाए कॾहिं न खणी विया आहिनि। त सर एॾा केस इन्हनि कीअं हया आहिनि? हिननि खां को सवाल करण वारो न आहे। अगरि 6 महीननि खां हिननि ते रज़ा ते एॾा केसिस हुया, त पोइ रज़ा एॾे इज़ी वे सां कीअं पियो घुमी सघे, कीअं पियो अची सघे? पुलिस जो चवणु आहे, जामनि आम माण्हुनि में हिकिड़ी प्रोपेगेंडा कई वई त बाबा हिन हिकिड़ो ॾोह कयो, ॾोह में हिकिड़ीअ छोकिरीअ सां रेप कयो, हीउ वॾो ज़ालिम हुयो, दरिंदो हुयो, हीअं हुयो। इहा ॻाल्हि माना छा आहे, इन जे बारे में? इहे सभु सर मन घड़त कहानियूं आहिनि। जॾहिं इन्हनि खे को बि जेको आहे पॉइंट न मिलियो, उन्हनि रज़ा खे बेदर्दी सां शहीद करे छॾियो। पोइ कंहिं महिल बैटरियुनि जी वीडियो ॾेखारियूं, कंहिं महिल बाद में तव्हांखे ख़बर आहे कि SP केॾो बौखलाहट जो शिकार हुयो। कॾहिं जेके हुन किरदार कशी कई, कॾहिं जेके हाणे एंड में जेको आहे हुन रेपिस्ट वारो केस ॾेखारियो, त उहे रेपिस्ट वारा माण्हू बि त हूंदा, उहे फरियादी बि त हूंदा। को हिकु बि माण्हू ॾेखारियो जेको फरियादी हुजे। भले तव्हां जेको आहे पूरी कम्यूनिटी खां पुछो, आस पास जे माण्हुनि खां पुछो, रज़ा कॾहिं कंहिं थाणे ते ई न वठी विया आहिनि। 100 कदम ते असांजो जेको आहे मेन थाणो, मेन चौकी आहे, 2 किलोमीटर जे फ़ासिले खां बि घटि जेको हूंदो उहो मेन थाणो आहे। तव्हां उतां बि मालूमात कयो, रज़ा कॾहिं उते बि न वठी विया आहिनि। पुलिस माना इहा वारदात कई, वारदात करण खां पोइ धरणो लॻो। हाणे इन खां पोइ तव्हां माना हिते आयो धरणे खां पोइ, इहो टाइम तव्हां किथे हुयो, किथे तव्हांखे रखियऊं, या माना कीअं पोइ तव्हांखे पधिरो कयूं, छा पाण में ॻाल्हाइनि पिया, छा माना उहा कहाणी? सर जीअं ई असां जेको आहे खैरपुर जो को इलाइक़ो हुयो, जंहिंखे हाणे चवनि था की उहो इलाइक़ो टंडो मस्ती जो हुयो, जितां असांखे लाथो अथऊं। अंधेरी राति हुई, 4, सवा 4 जो टाइम हुयो। उनखां बाद जॾहिं असांखे ॿिन्हिनि खे अलॻि कयो अथऊं, रज़ा ऐं मूंखे लास्ट टाइम मां उनखे हक़ कयो आहे। उनखां बाद मां पंहिंजो भाउ न ॾिठो आहे। कुझु टाइम ताईं मुंहिंजो अखियूं खुलियल हुयूं। जॾहिं उन्हनि खे ख़बर पई न कि मां जेके साइन बोर्ड्स वग़ैरह पढ़ी थी सघां, त उन्हनि मुंहिंजे ई रहे सां मुंहिंजो अखियूं ॿधी छॾियूं, हथ बि ॿधी छॾियऊं ऐं कमर बि। उनखां बाद जेका मुख़्तलिफ़ टाइमनि में मुख़्तलिफ़ प्लेसिस ते मूंखे रखियो अथऊं। जिन्हनि मां उन्हनि जो चवणु हुयो, उन्हनि मूंखे पाण ॿुधायो त नवाब शाह बांदी जो इलाइक़ो हुया। शिकारपुर जेको आहे उनखे मां पाण पढ़ियो आहे। उतां ई मां सुञाणे वेंदमि, जंहिं जे रोड ते, जंहिं जे रस्तनि ते मूंखे रखियो अथऊं, मां पाण पढ़ी वेंदमि। उनखां बाद गोल दड़े जे इलाइक़ो आहे, उन ते को बि जेको आहे नालो वग़ैरह न लिखियलु हो, उहो बि उन्हनि पाण ॿुधायो त हे गोल दड़ो आहे। उतां जा माण्हू बि मां सुञाणींदमि, जेके जेके माण्हू शामिलु हुया, जिते जिते मूंखे रखियो अथऊं, मां सभिनीनि जा आइडेंटिफाई करे वेंदमि। कुझु माण्हू कया बि आहिनि, कुझु मज़ीद अञा बि कंदमि। सखर जो कमु मूंखे सुबुह सां वठी आया, सखर खां बाद रोड़ी मां मूंखे ज़ाहिर कयूं।
अच्छा हिते त पोइ शाम जो तव्हांखे ज़ाहिर जी कयो। साढे सुबुह खां शाम ताईं सखर में तव्हांखे किथे रखियो? 10:30 वॻे जेको आहे 11 10:30 जो टाइम हुयो, मूंखे सुबुह सां खणी आया सखर बेनज़ीर पार्क जे पोयां हिकु कॉलोनी आहे, उते मूंखे रखियो हुयो। पुलिस लाइन चवनि पिया कुझु बि हुयो हुते, उतां अमजद शेख साहब जी कॉल आई ऐं जिते मूंखे रस्ते में चवनि त कलमो वग़ैरह तव्हां पढ़ी छॾिजो या तव्हांखे 2 किलो चर्च जे केस में चालान कंदा या तव्हांखे मारे छॾंदा। त मां चयो मूंखे भले मारे छॾो, जेतिरा केस हणा त मूं ते हणे छॾो, सिर्फ़ु मुंहिंजो भाउ ज़ाहिर कयो मां अकेली घर न वेंदमि। अच्छा इन में तव्हांखे इहा ख़बर न पई त मिसाल जे तौर ते तव्हांजे भाउ खे हिननि मारे छॾियो आहे या कीअं हिननि जो ॻाल्हाइण मां या किथे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कनि पिया? न सर मूंखे न हुई ख़बर, मूंखे त बल्कि घर जे दरवाज़े ताईं आई आहियां पोइ बि न हुई ख़बर। जॾहिं हिननि जो एहतजाज ॾिठो आहे पोइ बि मां अंदाज़ो न लाइ सघियमि, मुंहिंजी क़ौम आहे गैरतमंद क़ौम आहे, मुंहिंजी गैरत में आई आहे। मां उन्हनि खे इहो पई चवां की सिर्फ़ु मुंहिंजो भाउ ज़ाहिर कयो, बसि चीखदी चिलाईंदी रहियमि पर कंहिंखे बि मूं ते रहम न पियो। एॾी बेदर्दी सां मूंखे केर न रखियो ख़बर पई? जॾहिं हुनजो लाश ॾिठो। अच्छा उहो त ओचितो माना ॼणो शॉकिंग माना तव्हांखे त ख़बर ई न हूंदी, तव्हां त आया ओॾी महिल पुलिस तव्हांखे छॾियो, इहो किथे जेको आया त इहो जॾहिं घर आयमि, घर जे अंदरि ॾिठमि त लाश पई आहे, जंहिं भाउ खे मां गॾु वठी आई हुयमि हुनजो लाशो ॾिठो मां। सिर्फ़ु पीउ सां मिलण आया हुआसीं, हुनजो इलाजु कराइण आया हुआसीं ऐं कल्चर डे मुंहिंजो भाउ सेलिब्रेट करणु आयो। हेॾो ज़ुल्म कंहिंसां बि न आहे थियो, पूरी हिस्ट्री चेक कयो। अगरि मुंहिंजो भाउ ॾोहारी हुयो या हुन ते केसिस हुया पुलिस जे मुताबिक़ चवण जे, त अदालतूं छा लाहिनि, जेल छो न आहिनि, उनखे अदालत छो न मोकिलियो वियो, उनखे कस्टडी में छो न रखियो वियो। डायरेक्ट 24 घंटनि खां बि पहिरियां एनकाउंटर करे मारियो वियो ऐं उन्हनि खे चवनि था 3 ॾींहं असां वटि पुलिस जो जेको आहे न चवण जे मुताबिक़ त रज़ा उन्हनि वटि 3 ॾींहं जेको आहे उहो कस्टडी में हुयो। ठीकु आहे, त सर मुंहिंजे भाउ जी CBR कढायो त लास्ट जेको आहे डिसंबर जी नाइट 30 डिसंबर जी नाइट आई थिंक सो 11 या 11:30 जो टाइम हुयो त लास्ट कॉल असांजे घरां आई हूंदी या कंहिं बि रिलेटिव जी आई हूंदी, मुंहिंजे भाउ जी CBR कढाई वञे, मुंहिंजी CBR कढाई वञे, असांजे कॉल्स वग़ैरह बि आयूं हूंदियूं न, तव्हां लोकेशन ॾिसो त उहा लोकेशन किथां जी आहे। उहा बस जंहिंमें तव्हां आया उन में बि CCTV वग़ैरह लॻियल बिल्कुलु उहे बि ॾिसो, जिथां तव्हां टूल प्लाज़न तां इन्हनि तां क्रॉस कयो आहे बिल्कुलु हूंदियूं, तव्हां उहे बि वाच कयो, सभु कढायो, तव्हांखे पूरा एविडेंस मिली वेंदा। कुझु एविडेंस मां SP अमजद शेख जो चवणु आहे त हिन जो असांजो सचो मुक़ाबिलो थियो आहे, जे कूड़ो आहे त हिकु सबूत पेश कनि, वरी जे असां हिनखे बस मां गिरफ़्तार कयो न आहे, असां हिनखे ईअं गिरफ़्तार कयो आहे, जे असां हिनखे बस मां गिरफ़्तार कयो आहे त हे सबूत पेश कनि, त माना सबूत पेश कनि त माना ख़बर आहे त ग़रीब माण्हू सबूत काॾां आणे। सर मूं वटि कुझु एविडेंस बि आहिनि जंहिंमें रज़ा जेको आहे घर ॻाल्हायो आहे, वीडियो बि मुंहिंजे मोबाइल कुझु जेके आहिनि उनजा आहिनि जी जी मुंहिंजे मोबाइल में असांजी पिक्चर्स हुयूं ॿिन्हिनि जो गॾु, जेके असां रस्ते में टिकटॉक्स वग़ैरह ठाहिया, फ़ोटो कढिया, पर मुंहिंजो मोबाइल हुननि वटि आहे। शिकारपुर SP जेको आहे मुंहिंजो मोबाइल जो पाण कोड जेको आहे मूंखां पुछो आहे, SHO जेको शिकारपुर जो हुयो। जी तव्हां पोइ ईअं न हिनखे न ॿुधायां कोड? मां हुनखे न पई ॿुधायां, हुन पंहिंजो जेको आहे जेको तव्हांजो कॉन्स्टेबल मेल हुयो हुनखे चयईं त हिन खां कोड पुछो। मां चयोमांसि मां जेको आहे फीमेल आहियां, मां पर्सनल डेटा आहे पूरी मोबाइल में, मां तव्हांखे कीअं ॿुधायां, चई अगरि तव्हां क्रिमिनल न आहियो, पंहिंजे भाउ सां इनवॉल्व न आहियो ऐं तव्हांजो भाउ बि चए थो मां क्लियर आहियां ऐं तव्हां बि क्लियर आहियो, त सिर्फ़ु जेको आहे असांखे जेको आहे क्लियर करिणो आहे ऐं उन खां बाद बसि तव्हांखे वञण जी इजाज़त आहे। मां इन वजह सां सर हुननि खे कोड बि ॿुधायो आहे पंहिंजे मोबाइल जो। न मुंहिंजे मोबाइल में मूंखे न ॾिनो, मुंहिंजा पैसा, असांजो जेको बि सामान हो सभु हुननि वटि आहे। जंहिं महिल जो हिनखे गिरफ़्तार कयऊं बस में घणा ॼणा चढ़ी आया, छा थियो तव्हांखां उहो सीन उन महिल जो? सर बस में जेके बि माण्हू आया उहे सिविल ड्रेस में हुया ऐं जिन्हनि मूंखे खयो न कार में उहे ई बस में चढ़ी मथे आया। हिकु जेको आहे इलाही हेल्दी हुयो, जंहिं पंहिंजो नालो इशफ़ाक़ सैयद शाह ॿुधायो, टोपी हुई, सैयद हुजण जी बि लाज न रखी, मूंखे चईं तोखे मां पंहिंजो भाउ मिलराईंदमि, मुंहिंजो वादो आहे, मां सैयद आहियां ऐं तव्हां परेशान न थियो, तव्हांजे साम्हूं टेबल टॉक कंदासीं ऐं जेके बि पोइ ॻाल्हियूं थींदियूं तव्हांजे बिल्कुलु साम्हूं थींदियूं, बट न मूंसां भाउ मिलरायो न ई मूंखे कंहिं ॻाल्हियूं करायूं। मां चीखदी चिलाईंदी रहियमि, मुंहिंजी कंडीशन एतिरी त ख़राबु थी वई, बार बार ईंदा ऐं सिर्फ़ु जेकॾहिं मुंहिंजो हथु चेक करे वेंदा कि मरी वेंदी, बचंदी त वैसे ई न। सॼियूं ॻाल्हियूं उहे पंहिंजो बिल्कुलु मुंहिंजे साम्हूं ई कंदा ऐं मां ॿुधंदी हुयमि। सिर्फ़ु जेके मुंहिंजे अखियुनि ते पटियूं हुयूं, जेको इलाइक़ो उहे चवनि था नवाब शाह जो, उन रस्ते ताईं मुंहिंजो अखियुनि ते पटियूं हुयूं, उन खां बाद मुंहिंजो अखियुनि ते खुलियल हुयूं।
बाक़ी जिथे तव्हांजूं अखियूं खुलियल हुयूं त तव्हां उस पासे ॾे ॾिसो पिया, जेके बोर्ड हुया उहे ॾिसो पिया, उन्हनि खे सम्झो पिया त किथां किथां मां गुज़रां थी, बिल्कुलु कहिड़े इलाइक़े में मां बिल्कुलु बिल्कुलु। पर इन सॼे सफ़र में भाउ तव्हां सां गॾु न न मूंसां भाउ गॾु न हुयो। अच्छा, इहो बि सम्झो जे इहो धरणो माना न लॻे हा त पोइ तव्हांखे पुलिस शायदि ना आज़ादु करे या न वरी बिल्कुलु इन चर्च वग़ैरह में चालान करे छॾे हा। बिल्कुलु, जीअं त मां तव्हांखे ॿुधायो न त हुननि जो कॉन्स्टेबल वग़ैरह ॻाल्हाइनि पिया त ॾिसण में इलाही मासूम थी लॻे, कंहिं जेको आहे फासायो अथनि ऐं 2 किलो चर्च जहिड़ी लॻे नथी। बार बार उहे हिकु हिकु क्वेश्चन करनि पिया मूंखां त तव्हांजे बैग में छा छा हुयो, तव्हांजे भाउ सां गॾु छा छा हुयो ऐं तव्हांजो भाउ वाकई तव्हां सां गॾु आयो आहे। इन तरह जा क्वेश्चन्स उहे बार बार करनि पिया। जीअं मां उन ॻाल्हियूं ॿुधां पई, छोकिरे अंदरि त मूंखे लॉक करे छॾियो, ॿाहिरां उहे क्लियर बिल्कुलु आवाज़ अचनि थियूं। मां उन्हनि जा चेहरा आइडेंटिफाई करे वेंदमि, तव्हां मूंखे वठी हलो, उहे रोड रस्ता मूंखे यादि आहिनि। अमजद शेख जेको आहे SSP, उन जी बज़ाहिर जॻह शनाख़्त आहे हिकिड़ो ईमानदार ऑफिसर, हेॾे कश्मीर ॾे बि हिकिड़े रेपिस्ट खे हुन फुल फ्राई कयो ऐं मारियो हो ऐं मशहूरु थियो। तव्हांजी नज़र में कीअं आहे हो, माना हुनजो इमेज तव्हांजो त हाणे ज़ाहिर आहे जिथे बाहि लॻंदी आहे उहो ई हंधु सड़ंदो आहे, या उन खां पोइ जेको हुनजो किरदारु रहियो आहे हुनजे सम्झो क़त्ल खां पोइ, त उन जे बारे में सर बिल्कुलु मां पाण हुनखे हिकु आला ऑफिसर सम्झंदी हुअमि। जॾहिं मूंसां पाण थियो बिल्कुलु मां शॉक थी वई त मूंसां अहिड़ा ऑफिसर बि ईअं था करे सघनि, बल्कि अमजद शेख पाण मुंहिंजे भाउ जो क़ातिल आहे। उनखे सभु ख़बर हुई त मां किथे आहियां, मुंहिंजे भाउ खे हुन बीहाए करे जेको आहे बेदर्दी सां शहीद करायो आहे। छोकरि सखर में जॾहिं मां हुयमि त अमजद शेख साहब जो बार बार कॉल्स अचनि पियूं। अच्छा, बिल्कुलु मां पंहिंजे कननि सां ॿुधियूं आहिनि। अमजद शेख बि क़ुर पाक ते हथु लाए ऐं पूरी पंहिंजी टीम जिन्हनि खे मां आइडेंटिफाई कयो आहे उन्हनि जी बि CBR कढाई ऐं जिन्हनि ते उन्हनि खे शक आहे उन्हनि जी बि CBR कढाई। अच्छा, हो आइडेंटिफाई कंहिंखे कंहिंखे कयो अथव? नाला कुझु अचनि था कुझु जेके तव्हां हुन मोबाइल में ॾेखारियो था, SHO जा, DSP जा? जी जी, सनाउल्ला ख्वारो जेके हुते पुकारनि पिया पटनी साहब करे, ऐं जजी कटपर उन्हनि जो त निकाब मां पाण लाथो आहे। जे मुंहिंजे भाउ खे चमाटा आहियूं हुनजो कीअं तव्हां निकाब लाथो? हुनखे निकाब लाथल मुंहिंजे भाउ खे जेको आहे गाॾी में ई मारणु स्टार्ट करे छॾियो त हुनजो निकाब मां जीअं लाथमि न सर, हिते असांजे पाड़े जो ई आहे, उहो रोड़ी सिटी जो ई आहे, त हुनखे मां चङी तरह सुञाणा। असांजे छोकिरनि सां हुनजी दोस्ती आहे। जीअं मां हुनजो निकाब लाथो मूंखे ॾिसी करे हैरान थियो आहे, मां हुनखे ॾिसी करे, बट मां हुनखे हुन टाइम कुझु बि न चयो छोकी मां बिल्कुलु शॉक में हुयमि। उनखां बाद अयास खेड़ो बि हुयो, जिन्हनि खे मां हाणे नाला जेको मूंखे गिननि ॿुधाया आहिनि, मां हुननि जा चेहरा शनाख़्त कया आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा चेहरा आहिनि जेके मां अञा मज़ीद शनाख़्त कंदमि। ॿिया कहिड़ा नाला हुया? अयास खेड़ो ऐं जिन हिकु अब्बास नाले सां बि हुयो, अब्बास मलिक। अच्छा जी, इलाही माण्हू हुया, इलाही पुलिस ऐं तक़रीबन सिविल कपिड़नि में हुया। ज़ियाद नुनारी बि हुयो, चश्मे सां बि हुया, अछनि वाइट कलर जा बि हुया, हेल्दी बि हुया। हिकिड़ो छोकिरो जेको मूं ते तशदुद पियो करे, उहो कारे रंग जो हो। हाणे इहो मूंखे ॿुधायो तव्हां ते तशदुद माना कीअं, त तव्हां जेका बि कहाणी ॿुधाए पिया त उन में पहिरियां ई ॻाल्हि साम्हूं न आयो छा माना तशदुद ज़ाहिर आहे हो हिरास कंदा हूंदा, ड्रेजारींदा हूंदा ऐं पंहिंजो जेको आहे जिस्मानी तशदुद बि कनि पिया, माना को धकु हणणु वग़ैरह जा हिकिड़ो टार्चर ॾियण थींदा आहिनि, त उहो सर जिस्मानी न जेको ज़बान जो तशदुद हूंदो आहे न, तव्हांखे मारदासीं, तव्हांजो हाणे कोई बि न बचंदो, इन तरह सां। मुंहिंजे भाउ जी त मूंखे ख़बर हुई त अगरि हुन ते को केस बि हणंदा त उहो ज़ाहिर आहे जेल ई वेंदो। मुंहिंजो जेका इमेजिनेशन हुई उहा इहा ई हुई त मुंहिंजे भाउ खे बसि जेको आहे जेल खणी वेंदा। मां घर वारनि खे कीअं फेस कंदमि, उन्हनि खे छा चवंदमि त मां गॾु वठी आई हुयमि ऐं मां गॾु खणी न आहियां। जॾहिं मूंखे सर रिहाई थी मिले पोइ बि मां उन्हनि खे इहो थी चवां की मां हेॾे न हलंदमि ऐं मां अकेली पंहिंजे वारसनि ॾे न वेंदमि, मूंखे मारे छॾंदा सफ़ा, मूंखे पंहिंजे ख़ाला जे घर वठी वञो। बिल्कुलु सर, मूंखे को बि अंदाज़ो न हुयो त एॾो वॾो को हादसो थी वेंदो। मां सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी छुटी ते आई हुयमि। अच्छा, उते तव्हां छा कंदी? मां कंपनी में जॉब कंदी आहियां। अच्छा, छा तव्हांजे जॉब जी नेचर आहे, माना कहिड़ो कमु? मां हेल्पर आहियां कंपनी में। अच्छा, हाणे इहो केतिरी पघार वग़ैरह तव्हांखे उते सैलरी मिले? सैलरी जेका आहे 47,000 ताईं इज़ीली थी वेंदी। अच्छा, ऐं माना तव्हां पंहिंजे ॻोठ जूं हिकिड़ियूं पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर ऐं माना हिकिड़ो ईअं सम्झो या पंहिंजे भाउ जो मुस्तक़बिल संवारण वारी, छो त तव्हां कुल भेनरूं, भाउ त तव्हांजो हिकिड़ो ई हुयो, त इहे तव्हांजा ख़्वाब हुआ त हिकिड़ी माना तब्दील करे महिनत करे ऐं माना
जी सर, असांजे भाउ पंहिंजो ॾाढो नाज़नि सां पालियो ऐं मां रिक्वेस्ट कंदमि तमामु नौजवाननि खे ऐं जेके बि हिन कम्यूनिटी में रहनि था, आस पास रहनि था, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखो। हे पुलिस ज़ालिम अथव, मुंहिंजो भाउ वियो आहे, सुभाणे तव्हांजो भाउ वेंदो। एहतिजाज सिर्फ़ु मुंहिंजे भाउ लाइ न आहिनि, हे सभु तव्हां लाइ बि आहिनि की अॼु हिकु भेण जो भाउ वियो आहे, सुभाणे अलाए केतिरनि भेणनि जा ॿाहिरि ईअं ई कुझु बि आहे। अच्छा, हाणे तव्हां छा थियूं चाहियो, छा थिए? सर मां इंसाफ़ थी चाहियां चीफ जस्टिस साहिबान ऐं उनखां बाद जेको आहे असांजी गवर्नमेंट खां की जुडिशल इंक्वायरी विहाई वञे ऐं जेको आहे तहक़ीक़ कराई वञे। त मां कूड़ नथी ॻाल्हायां, असां सची कहाणी आहे, हे सभु कूड़ था ॻाल्हाइनि। इन्हनि खे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे, छो की तव्हां ॾिसो त 8 ॾींहं थी विया आहिनि, उन्हनि ते को बि फ़र्क़ु न पियो आहे। एसपी साहिबु ऐं उन्हनि जी पूरी टीम ऐं जेको जेको मुंहिंजे भाउ जे क़त्ल में शामिलु हो, सभु पंहिंजी सीटनि ते उहे ई आहिनि। केतिरा माण्हू तव्हांजे भाउ जे क़त्ल में शामिल? मुंहिंजे भाउ जे क़त्ल में त उहे पाण तस्दीक कंदा न त केरु केरु हुयो, जिन्हनि खे मां उन टाइम सुञातो आहे, उहे इहे मां मौजूदु हुया। हाणे इहे ॿुधाइनि न त उनखे कंहिं मारियो आहे। हींअर पूरी दुनिया जेका आहे न उहा उथी पई आहे। तव्हांजो जेका तव्हां कहाणी ॿुधाई, तव्हां जेको ॾुखु बयानु कयो, तव्हां जेको दर्द रज़ा जो बयानु कयो, त उहो तव्हां सोशल मीडिया जे ज़रिए हिकिड़ी सिंपथी, हिकिड़ी हमदर्दी माना तव्हां सां जुड़ी आहे ऐं तव्हां बि हिकिड़ो रोल मॉडल थी करे माई जिंदो वांगुरु उभरी आहियूं। त इन जे मुतलिक़ तव्हां छा चवंदव त इहो सोशल मीडिया जे दौर में होॾां हिकिड़े पासे ॾियो ज़ालिम आहिनि, जेके वक़्त जा सॼी कंट्रोल उन्हनि जे हथ में आहे, ताक़तूं सॼियूं उन्हनि वटि आहिनि, ऐं ॿिए पासे हीअ जंग जेका आहे उहा इन तरीक़े सां विड़िजे? जी सर, बिल्कुलु ईअं ई आहे। हुकूमत बि उन्हनि जा, हर शइ उन्हनि जा, बट जेसि ताईं मुंहिंजे जिस्म में साह आहे मां चुप करे न वेंदमि। मां कानून जा दरवाज़ा खटकाईंदमि। इनशाला मुंहिंजो केस बि तयारु थी विया। मां इन्हनि ज़ालिमनि खे ईअं न छॾंदमि। हे हिकु भेण जो केस न आहे, हे पूरी जेको आहे भाइरनि जो केस आहे, सभिनीनि भेनरुनि जो केस आहे। कराची पंहिंजी जॉब ते वेंदव या केस विढ़ंदव हिते वेही? जेसि ताईं केस ख़तमु न थींदो मां हिते हूंदमि। पोइ त पुलिस तव्हांखे तंग नथी करे न, जा केसनि में जा धमकियूं ॾियणु, जा वरी मिसाल? बिल्कुलु मुख़्तलिफ़ ट्रेड्स मिलनि था। हाणे बि जेको आहे चवनि था त सोशल मीडिया जो यूज़ न कयो ऐं वीडियो जेके बि मुंहिंजो अक्सर जेके आहिनि तक़रीबन FB तां बि डिलीट थी वियूं आहिनि ऐं करंट मीडिया सोशल मीडिया खे बि धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि। ऐं 100 खां 150 जेको आहे असांजे मर्द माइंड ते जेको आहे FIR करायूं, जंहिंमां 2 जी त डेथ थी चुकी हुई, हिकिड़ो बिल्कुलु डिसेबल हुयो, 3 फ़ौजी हुया, जेको उहा वीडियो बि पई आहे जिन्हनि जी कल्ह ज़मानत थी आहे। ऐं जेके फ़ौजी हुया उहे ऑन ड्यूटी हुया, उहे पंहिंजा जेके आहिनि उहे लेटर खणी आया आहिनि, उहे ॾेखारियो अथऊं त असां जेको आहे ड्यूटी ते हुयासीं। उन खां बाद बि असां ते केस लॻा आहिनि। किथां जा इंसाफ़ आहिनि? नाज़रीन, हीअ आहे रज़ा जी अमड़ ऐं ज़ैनब जी अमड़। त हिन सां ॻाल्हाईंदा। तव्हांखे कुल औलाद घणा पुट आहिनि, घणियूं धीअरूं आहिनि, जे बारे में? तव्हां सभिनि जी मां थोराइती आहियां त मुसलसल 8 ॾींहं गुज़रण जे बावजूदि तव्हां सभु ॿाहिरि असां सां गॾु बीठा आहियो ऐं तव्हां जे करे ई असांजो केस हिन वक़्तु ताईं सोशल मीडिया में करंट मीडिया जे ज़रिए पूरी दुनिया में फैलिजी चुको आहे। महिरबानी करे साथ न छॾिजो, साथ रहजो। तव्हांजे साथ सां ई असां अॻिते वधंदासीं, इंसाफ़ हासिलु कंदासीं। मूंखे 3 धीअर आहिनि, हिकिड़ो पुटु रज़ा हुसैन, जेको मुंहिंजो अकुलौतो ई वारिस हुयो, हिननि जो सहारो हुयो ऐं पंहिंजे पागल पीउ जे इलाज जे लाइ पंहिंजी भेण सां कराची खां अची पियो रहे ऐं असां सां इहा नाजाइज़ी ऐं नाइंसाफ़ी थी आहे। अच्छा, हाणे इहो मूंखे ॿुधाइजो त तव्हांखे छा ख़बर पई, इहे छा वारदात थी, कीअं गिरफ़्तार थिया? ॼण तव्हां खां मां पुछां थो त उहो पंहिंजे ज़ाहिर आहे जॾहिं को बि घर जो बंदो ॿाहिरि वेंदो आहे सफ़र ते, त पोयनि खे हूंदो आहे त ख़ैर सां पहुचनि। त मां बि इहो ई थियो त ज़ाहिर आहे ख़बर आहे कराची खां इसी ताईं पहुचण में हिन टाइम ते माण्हू पहुची थो सघे। मां जॾहिं कॉल कई त हिननि जा नंबर मूंखे बंदि मिलिया। परेशानी थी, वरी सोचो शायदि कोविड जे करे गाॾी लेट थी वञे या को एक्सीडेंट वग़ैरह थियो आहे, पर को राब्तो न पियो थिए। हेॾां मालूम कयां पई बि न पहुता आहिनि, भेण ॾे फ़ोन कई सखर बि न पहुता आहिनि। थोरी मूंखे परेशानी थी। वरी पोइ मां पंहिंजो भाणे जो मोकिलियो बस स्टॉप ते त भई मालूम कयो लोकेशन एग्ज़िट छा आहे, गाॾी किथे पहुती आहे। त उन्हनि चयो त गाॾी त सादकाबाद क्रॉस करे वई आहे, ड्राइवर जो नंबर आहे, तव्हां उन सां कॉन्टेक्ट कयो। हादसो गाॾीअ खे कोई बि न आयो आहे। जॾहिं असां ड्राइवर सां कॉन्टेक्ट कयो त उन चयो त भई 34-35 सीट वारा बंदा त पुलिस लाइ वई रानीपुर करीबी इलाइक़े में, ऐं मूंखे चई विया त अगरि तुमने बंदो को बताया तो तुम्हारी भी खैर नहीं।
पर में इज़्ज़तदार आदमी हूँ, बलोच हूँ, तो उस लड़की ने वावेला की। पहले हम समझे कि ये लड़के लड़की का कोई चक्कर है, लेकिन लड़की ने कहा कि मेरा भाई है। उसके बाद हम आगे चले गए, उस लड़की को घसीटते हुए वो बच्चे को लेकर गए। आगे हमें मालूम नहीं, उनखे भी धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। अदा ॻाल्हि सिधी आहे, मुंहिंजे पुट जा कातिल सिंध पुलिस न सखर पुलिस आहे। SSP साहब जेको आहे, हिन वक़्तु मां बि मां आहियां, इमोशनल आहियां। हू आला अफ़सर आहे, मां हुन ताईं नथी विड़ी सघां, लेकिन कानूनी जंग ज़रूरु विढ़ंदमि। कंहिं बि इदारे जो सरबराह जॾहिं ऑर्डर न ॾींदो आहे त नंढे में नंढो पियोन बि हुनजी मर्ज़ी खां सवाइ फाइल हेॾां खां होॾे न कंदो आहे। हे त हिकु इंसानु हेॾां खां होॾे थी वियो आहे। अगरि मुंहिंजो पुटु ॾोहारी हो, हुन ते केस एॾा ॿुधाइनि था, त कोर्टूं त खुलियल हुयूं न, चालान करनि हा। असांखे ॿुधाइनि हा भई तव्हांजो बंदो असां पकड़ियो अथसीं, अची करे पंहिंजे जो जेको आहे अफ़ाल ॾिसी वञो। हिते असांजी चौकी आहे, थोरो अॻिते असां वटि थाणा आहिनि। आज़ादु घुमंदो, आज़ादु पंछियुनि वांगुरु, हुनखे कंहिंजी परवाह ई न हूंदी। हा इहो आहे तो पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु पटिशन्स हुन विधियूं हुयूं, उहा सज़ा मिली असांखे। अगरि असां क्रिमिनल टाइप मुंहिंजो पुटु हुयो त एतिरा 16 केस हिननि ज़ाहिर कया आहिनि, 16 मां कंहिं हिक में त हुनखे अरेस्ट करनि हा न। को हिकु FIR, को हिकु जेको आहे फ़रियादी मूंखे त ॾेखारनि हा न। आख़िर में हुनजे जनाज़े जी एॾी तौहीन कई वई, शिलिंग्स हलियूं, फायर हलिया, ऐं उनखां पोइ असांजा माण्हू ज़ख़्मी थिया। मां तव्हांखे शेल बि ॾेखारियां थी पई। इहे उहे शेल अथव जेके सिर्फ़ु हुनजे जनाज़े ते लॻा। इन खां अलावा ॿिया शेल त असां खयां बि कोन अथसीं। हिकु माउ जो पुटु जंहिंजी शादी जी तारीख़ 13 रजब मुक़ररु हुई, सोचो मुंहिंजे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी। अच्छा, 13 रजब ते शादी थियणी? जी हा, हुन 13 रजब। केतिरा ॾींहं बचा? हाणे त जनाब जमातु सानी हले थो, जनाब ज़हरा जा आयाम हलनि था। उनखां पोइ बसि 1 महीनो ई हो, 1.5 महीनो चई सघिजे थो। इहे ॾींहं हुया। माना ईअं सम्झो त मोड़ ॿधणु, सहरा ॻाइणु, मेंहदी लाइणु। जी हा, असांजी थोरी थोरी जीअं चइजे न तयारी हुई त भई आस्ते आस्ते। ज़ाहिर शादी हिकु ॾींहं में त न थींदी आहे न। त कुझु ख़्वाब हुया, कुझु उनजा ख़्वाब हुआ, कुझु असांजा, जेके सभु ख़्वाब ई रहिजी विया, उहे पूरा न थी सघिया। हाणे इहो मां तव्हां खां पुछां थो, ॾिसो तव्हां बि माउ हो, ऐं पंहिंजो जेको पुलिस जो चवणु आहे त भई हे हिकिड़ो रेप कयईं हिकिड़ी छोकिरीअ सां वारदात जे दौरान, या हिन जूं CCTVयूं आहिनि, या हे मुख़्तलिफ़ माना हिन जे मथां। त हाणे ज़ाहिर आहे उहे बि कंहिंजा बचा हूंदा न। मां तव्हां खां पुछी इन जे बारे में त हीउ जेको आहे उहे कूड़ था आणनि। सर डे वन माउ खां वधीक पंहिंजे ॿार खां त कोई वाक़िफ़ न हूंदो आहे न। न सर, डे वन खां SSP साहब जा बयाननि में तज़ाद ईंदो थो अचे। पहिरियों बयानु हुन ॾिनो त हिनखे असां एनकाउंटर कयो आहे फुर जे दौरान। वरी ॿियो बयानु आयो त हे जेको आहे बैटरी चोरीज़ में हिन जूं CCTVs आयूं आहिनि। उनखां पोइ जेको टियों फाइन जेको आयो आहे त उहो आयो आहे त हिन को रेप जे चकर में हिनखे फासाइनि था। पहिरीं ॻाल्हि त इहा त ख़ुदा न ख़ास्ता अगरि कंहिंजो बि रेप थिए थो पियो, छा आसपास को हुल हलाणो नथो थिए? छा फैमिली वारा आसानी सां हुन रेपिस्ट खे वञणु ॾींदा? छा एॾी आसानी सां उहो रेप बि कंदो, एॾी आसानी सां घर जी फुर बि कंदो ऐं आराम सां निकिरी बि वेंदो? छा पाड़े में इर्द गिर्द कोई बि न हूंदो? मां एब्यूज़ लैंग्वेज नथी इस्तेमालु करणु चाहियां, पर SSP साहब तव्हां पर्सनल थी विया हो, प्रोफेशनल न रहिया हो। प्लीज़ हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांखे रिक्वेस्ट कयां थी, अगरि कंहिं बि आला शख़्सियत या हूंदे वारी जे चवण ते मुंहिंजो पुटु क़तलु थियो आहे, तव्हां महिरबानी करे पंहिंजी टीम खां जांच कयो, मूंखे उहो बंदो कढी ॾियो। मुंहिंजी जंग ओसी ताईं जारी रहंदी जेसीं ताईं मां पंहिंजे पुट जा कातिल बेनिकाब न कंदमि। पोइ तंद जी जीअं चवंदा आहिनि आख़िरी साह में तंद बचे विढ़ंदमि। लेकिन हिन वक़्तु मां सभ सां गॾु तव्हांखे बि शामिलु रखियो आहे, सो इन करे त तव्हां पंहिंजे अदारे जा वॾा हुयो, तव्हां खां सवाइ को दम नथो रखे सघे हिकु माण्हू खे एनकाउंटर करे। हे जेको आहे न टारगेट किलिंग असांजे सिंध जे नौजवाननि जी आहे, टारगेट किलिंग आहे पुलिस जे ज़रिए। पुलिस पाण खे जेको आहे असांजो मुहाफ़िज़ थी सम्झे, असल में ॾोहारी इहे अथव। इहे ई कातिलनि, इहे ई धाड़ेलनि, इहे ई ईमानदारनि। नो 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 ईमानदार ऑफिसर उहो हूंदो आहे अगरि तव्हां ॾोहारी पकड़ियो था, उनखे खणी वञी कोर्ट में पेश कयो। ईमानदारी इहा आहे न पंहिंजे शोबे सां। तव्हां चओ था जुर्म से नफ़रत, मुजरिम से नहीं। पोइ जॾहिं तव्हां नफ़रत ई मुजरिम सां कयो था, ॾोह त तव्हां पाण था कयो। क़तल करणु त हिकु वॾो ॾोह आहे, ठीकु आहे। बंदो अगवा थो थिए धाड़ेलनि वटि, तव्हां बंदो अगवा करे पैसा वठो था, छा इहो ॾोह न आहे? बज़ाहिर तव्हां वर्दी में आयो, अंदरों डीलूं थियनि थियूं, कई माण्हू पंहिंजा पैसा ॾेई जान छॾाए था वञनि। जेके CCTVयूं वग़ैरह पेश था कनि सर, CCTV छा कंहिंजो चहिरो वग़ैरह इन जो कंहिंमें बि वाज़े न आहे। रज़ा जो चहिरो त वाज़े न आहे। ईअं त पोइ मां बि CCTV खणी अचां, हलो ठीकु आहे मुंहिंजो पुटु हिननि एनकाउंटर कयो आहे, उनखे मूंखे ॾेखारियो अथऊं त हे मोह पियो आहे।
उनजो मुक़ाबिलो त मूंखे ॾेखारनि न त उन कंहिंसां कंहिंसां मुक़ाबिलो कयो आहे। उतां वारा घणा बंदा ज़ख़्मी थिया आहिनि ऐं कहिड़ी एरिया में कहिड़ी लोकेशन में हिन फुर कई आहे ऐं कंहिंखां फुर कई आहे। अॼु कंहिंखां फुर थिए थी त हज़ारे माण्हू जमा थी था वञनि पिया, वावेला मची थी वञे पई। असां सोशल मीडिया ते आया आहियूं ॾिसो था सचा मुक़ाबिला जिते धाड़ेल वेठा आहिनि ओॾे वञनि असांजे पाड़े में जहिड़ो हले थो जागीराणनि जो, असांजे पाड़े में अचनि था वञनि उते उन्हनि जा रोज़ खून थियनि था बाक़ाइदा ईअं सीर थियनि था। अकेलो ॿधल माण्हू हिननि खे हथु अचे त पोइ अकेलो ॿधल न ग़रीब हिननि खे हथु अचे त पोइ हिननि खे खाइण लाइ हिकु वॾा वागूं आहिनि, हिननि खे पेट भरण लाइ हिकु ज़ॉम्बीज़ आहिनि, हिननि खे खून पीअणो आहे। रोज़ तव्हां ॾिसो हे त असां मीडिया ते आया आहियूं, लेकिन कई एतिरा आहिनि जेके ख़ौफ़ में अंदरि वेठा आहिनि। मां हिन वक़्तु बि चवां थी उन्हनि सभिनि खे जिन्हनि जा नाजाइज़ खून थी विया आहिनि पुलिस जे हथां, अचो मां तव्हांजी आवाज़ु बणिजां थी। मूंसां गॾु मुंहिंजे पोयां बीहो ऐं सिर्फ़ु ॿुधायो तव्हांजा बि पुलिस मारिया आहिनि, सिर्फ़ु आवाज़ु त उथारियो, इंसाफ़ तव्हांखे इनशाला ज़रूरु मिलंदो। हे ॿाहिरि असां सां गॾु आहिनि इंसाफ़ ॾियारण लाइ, पंहिंजी आवाज़ु उथारियो ऐं पंहिंजो हक़ु वठो। अॼु असां जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजी पूरी सिंध जे जवाननि खे कॉल ॾिनी आहे ब्लैक संडे। असां नेशनल प्रेस क्लब जे अॻियां 3 बजे जो टाइम रखियो आहे। सभई भाइर नौजवान ऐं सिंध वासियो अचो ऐं रज़ा हुसैन खे इंसाफ़ ॾियारियो। असां नेक्स्ट जेको आहे असां CM हाउस अॻियां मां पाण ऐं पंहिंजी धीअनि सां गॾु वञी करे एहतिजाज कराईंदमि। जेकॾहिं एक्शन न वरितो वियो त 3 सूरत में जुडिशल इंक्वायरी विहारी वञे ऐं हिन वक़्तु ताईं SP साहिब जो को बि स्क्वाड पंहिंजी सीट तां हटियो कोन्हे को। ऐं असांखे मुख़्तलिफ़ थ्रेट्स ॾिना वञनि था, पर असां हिन वक़्तु असांजा मर्द मैसूर हुया, असां कल्ह उन्हनि जी ज़मानत कराई अथसीं ऐं इनशाला सुभाणे मां कोर्ट वेंदमि ऐं मां पंहिंजे पुट जी पटिशन दाख़िल कराईंदमि। मां पंहिंजो पुट जो केस पाण विढ़ंदमि ऐं इन बावजूद बि अगरि मूंखे ऐं मुंहिंजी धीअनि खे इंसाफ़ न मिलियो त मां CM हाउस जे अॻियां पाण खे ऐं पंहिंजी धीअनि खे फायर करे छॾंदमि। सिंध जी न्याणी ज़ैनब, उन जी कहाणी, उनजे भाउ जेको नौजवान हुयो, गुलाब जो गुल हुयो ऐं पंहिंजो कहिड़े तरीक़े सां मारिजी वियो। तव्हां पुलिस वारा जेके आहिनि उन्हनि जो चवणो आहे त हिकिड़ो सचो एनकाउंटर थियो जंहिंमें पुलिस वारो कोई ज़ख़्मी न थियो, हे मारिजी वियो। ॿिए पासे हिन भेण जी कहाणी सॼी तव्हां ॿुधी त कहिड़े तरीक़े सां हिन खून खे लोड़ण जी कोशिशि कई थी पई वञे, पर सॼी दुनिया में हिकिड़ी बेदारीअ जी लहर अची वई आहे। ऐं पुलिस खे खपे त माण्हुनि जे विच में, पुलिस जे विच में हिकिड़ो अहिड़ो रिश्तो डेवलप करे जंहिंसां मोहबत वधे ऐं हमदर्दी वधे, पर उन जी जाइ ते नफ़रतूं जनम वठी रहियूं आहिनि। त इन जे करे हिन जा जेके क़ातिल आहिनि हुननि खे केफ़र किरदार ते पहुचाए वञे, हिन जी हिकिड़ी अदालती जांच कई वञे ऐं उन जी माउ खे जंहिंजो अकेलो पुटु हुयो ऐं उन्हनि भेनरुनि खे जंहिंजो ही घोटु भाउ हुयो जेको अञा मोड़ लाहिण ऐं पंहिंजो मेहंदी लॻाइण ऐं जंहिंजा सहरा ॻाइण जा ख़्वाब अञा हुननि जे अखियुनि में तरी रहिया आहिनि, अहिड़े वक़्त में ही मारिजी वियो। कैमरामैन जावेद गुंजू ऐं कामरान सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे सदाईं गॾु।